प्रोग्राम टाइम लाइन से गड आया असद मुमताज़ नाज़रीन अपोजिशन की 11 पार्टियन APC में मुल्क अंदर नए सियासी इतिहाद पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो क़याम रखंदे उन सां गॾोगॾु इन हुकूमत के ख़ात्मे लाइ इस्लामाबाद ॾांहुं मार्च जो ऐलान किया है। बे पासे जेका गुज़रियल ॾींहुं पीपल्स पार्टी की मेज़बानी हेठि APC थी उनमें 26 नुकाती पधरनामो जारी किया है। उनमें इमरान खान का फौरी तौर पर इस्तीफ़ा जो मुतालबो किया है। इस्टेब्लिशमेंट के वह सियासत में मुदाखलत का रोकियो वियो आहे। अॼु के प्रोग्राम में इन ते ॻाल्हाईंदासीं गॾोगॾु ॻाल्हाईंदासीं तो गुज़रियल 2 सालनि की ख़ामोशी खां पोइ अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ गुज़रियल ॾींहुं APC में खिताब कंदे चयो आहे त असांजी मंज़िल सिर्फ़ इमरान खान के हटाइण न आहे बल्कि असांजे उनके खिलाफ़ आहियूं जिन्हनि इमरान खान के आंदो आहे। अॼु इन्हनि प्रोग्राम में इन्हनि 2 मौज़ूअनि ते ॻाल्हाइबो। हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में ज्वाइन किया है पीपल्स पार्टी की MLA डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा। डॉक्टर साहबा बहुत शुक्रिया आपने हमें टाइम दिया। सबसे पहले तो ये बताइए कि 6 महीने का वक्त दे दिया आपने कि 6 महीने के बाद आप कोई मार्च करेंगे इमरान खान की हुकूमत के खिलाफ। बहुत शुक्रिया मुमताज़। देखिए बात यह है कि पाकिस्तान पीपल्स पार्टी ने हमेशा जमहूरी रवायात का ख्याल रखा, जमहूरी अक़दार का ख्याल रखा और आपने ये देखा कि हम नहीं चाहते कि जमहूरियत डिरेल हो। पाकिस्तान पीपल्स पार्टी ने चूँकि आपको पता है एक बहुत तवील जद्दोजहद की है। हमने जमहूरियत के इस रास्ते में शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो को खोया, हमने शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो समेत मीर मुर्तज़ा भुट्टो, मीर शाहनवाज़ भुट्टो के साथ साथ हज़ारों वो कारकुनान जिन्होंने कोड़े खाए, फांसियाँ खाई, जेलों में रहे, कैदोबंद की सौक़तें बर्दाश्त की और फिर बीबी के लहू के बाद जो है लहू से आबियारी की गई। 2008 में जो इलेक्शन हुए उसके बाद जो पीपल्स पार्टी की गवर्नमेंट हुई तो इन द फर्स्ट टाइम ऑफ द डेमोक्रेटिक हिस्ट्री के फर्स्ट टाइम पाकिस्तान में जमहूरियत ने 5 साल मुकम्मल किए और स्मूथ तरीके से एक ट्रांजिशन ऑफ पावर हुई और आपने देखा 2013 to 18 वो जमहूरी तसलसल पाकिस्तान में चला और 18 में भी जब इंतखाबात हुए तमाम पॉलिटिकल पार्टीज़ के तहफ़्फ़ुज़ात थे, ख़दशात थे, इलेक्शन में बदतरीन रिगिंग हुई थी। ये हम भी जानते थे, तमाम पॉलिटिकल पार्टीज़ अपोजिशन की जानती थी और सब ने ये तय किया कि हमें पार्लियामेंट में नहीं जाना। लेकिन उस वक्त भी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी साहब ने स्टेप लिया कि नहीं, हमें इस सिस्टम को डिरेल नहीं करना और उन्होंने ना सिर्फ खुद ये फैसला किया बल्कि तमाम अपोजिशन की पार्टीज़ को वो लेकर आए ऐवान में और आपने देखा कि उनकी वो हिकमत अमली इंतहाई मौसर रही और 2 साल के कलील अरसे में ये हुकूमत तमाम तर दावे जो उसने कंटेनर्स में खड़े किए लगाए, जो धरनों में लगाए, जो जलसों में लगाए कि जी हम 1 करोड़ नौकरियां देंगे, 50 लाख घर देंगे, हम IMF में नहीं जाएंगे, खुदकशी कर लेंगे, हम प्रोटोकॉल नहीं लेंगे, हम कशकोल तोड़ देंगे, हम PM हाउस को यूनिवर्सिटी बना देंगे। यानी वो आइडियल चीज़ें लेकर आए कि जो कि नामुमकिन थी और आने के साथ उन्होंने भैंसें बेची, गाड़ियाँ बेची और उसके बाद वो एक अलहदा गाड़ियाँ खरीदी, वो अलहदा है और कर्ज़े बदतरीन, यानी वो कर्ज़े जो पिछली गवर्नमेंट ने किसी ने इस तारीख में नहीं लिए, वो कर्ज़े लिए, GDP को माइनस से नीचे कर दिया। महंगाई, ये कहते थे कि पेट्रोल में एक कीमतें बढ़ती हैं तो हर चीज़ पे महंगाई बढ़ती है। फिर भी सवाल ये है कि 6 महीने आपने दे दिए, हम तो ये तवक्का कर रहे थे कि आप अगले महीने से ही अपना काम शुरू करेंगे। देखिए बात यह है कि हर सियासत में टाइम जो है बड़ा इम्पॉर्टेंट होता है। जब हमने पार्लियामेंट में आने का कहा तो बहुत से लोगों ने एतराज़ किया और कहा कि जी गलत फैसला वक्त ने साबित किया, वो सही था, मैं उसी पे आ रही थी। अब जब हमने 6 माह का टाइम दिया कि हुकूमत अपना क़िबला दुरुस्त कर ले, हुकूमत पार्लियामेंट को इज़्ज़त दे, हुकूमत पार्लियामेंट की तौक़ीर जो बेतौक़ीरी हो रही है उसको ख़त्म करे, महंगाई ख़त्म करे, बेरोज़गारी ख़त्म करे, उसके लिए हुकूमत ये कह सकती है नहीं हमें तो टाइम नहीं दिया। हमने उनको 6 महीने का मज़ीद टाइम दिया कि वो मज़ीद एक्सपोज हो सकें या अपना क़िबला दुरुस्त कर लें। अगर वो कर लेते हैं वेल एंड गुड, हर एक को टाइम तो दिया जाता और ये जमहूरियत का हुस्न है कि हमने टाइम दिया। अब हुकूमत के पास टाइम है और आप ये देख लें कि हमने टाइम भी दिया, स्पेस भी दिया, उसके बावजूद हुकूमती ऐवानों में जो बौखलाहट है आप देखें, 4 मिनिस्टर प्रेस कॉन्फ्रेंस कर रहे हैं। अगर आपको फ़र्क नहीं पड़ता तो ये बौखलाहट क्यों खलबली मचा रही है ऐवानों में? तो अब हम ये समझें कि ये जो अपोजिशन पे इल्ज़ाम लगाया जाता है कि वो NRO मांग रही है, वो मुफाहमत की पॉलिटिक्स कर रही है क्योंकि उनके ऊपर केसेस हैं तो वो अपने केसेस
को ख़त्म करने या केसेस डिले करने के लिए बैकडोर जो चैनल हैं वो इस्तेमाल करें, तो अब वो तमाम चीज़ें ख़त्म, अब मतलब डू एस डाई वाली पोजीशन है। देखिए, पाकिस्तान पीपल्स पार्टी ने तो कभी, और इनसे एनआरओ मांगेंगे जो खुद एनआरओ पर हैं, जो खुद एनआरओ के ऊपर आए हैं, तो इनसे हम क्या मांगे? हमें पता है कि इनको कौन लाया, किस लिए लाया गया और ये कितने बेख्तियार हैं और कितने बाइख्तियार हैं। तो ये तो एक इनका प्रोपेगेंडा है, ये उसकी है कि चोर मचाए शोर, यानी करप्शन का नारा लगाते रहे, सारे पार्टी से करप्ट लोगों को अपने पास जमा कर लिया, उनकी मोटी मोटी फाइलें थी उनको दबा दिया गया और कहा गया कि जी जो पीटीआई में शमूलियत कर लेता वो क्लियर हो जाता है। अगर जो चला जाता है, जिसकी नैब को तो आपको पता पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के लिए इस्तेमाल किया गया, तो ये सारी वो बातें हैं, ये सिर्फ बातें कर सकते हैं, झूठे इल्ज़ामात लगा सकते हैं। अपोजिशन पाकिस्तान पीपल्स पार्टी को अल्हम्दुलिल्लाह ये शर्फ हासिल हुआ कि हमने मेज़बानी की। हमारे पास जो जमहूरियत का, जो बहाली जमहूरियत का जो हमारे पास एक्सपीरियंस है, हमारे पास एक्सपीरियंस और क़यादत है, उसने जो इनको टफ़ टाइम दिया और हम हकीकी बहाली जमहूरियत के लिए इस मुल्क में इंशाअल्लाह ताला वो कोशिश जो मोहतरमा बेगम नुसरत भुट्टो साहिबा ने की, जो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा ने की, और आज उनके बेटे की क़यादत में पाकिस्तान पीपल्स पार्टी ने, आपने देखा कि कल तक ये कहते थे कि अपोजिशन मुत्तहिद नहीं हो सकती, हमने अपोजिशन को मुत्तहिद भी किया, एक प्लेटफॉर्म पे भी किया और एक नैरेटिव भी दिया। अच्छा, चलें यही मौक़िफ़ मालूम करते हैं। इस वक्त में प्रोग्राम में ज्वाइन किया है पीटीआई के एमएनए लाल माली साहब ने। लाल माली साहब, शाहिदा रहमानी साहिबा त चए पई त हाणे जेको आहे उहो कमु पूरो थियो आहे, जेके इहे सभु ॻाल्हियूं हुयूं एनआरओ वारियूं या ॿियूं जेके मुफ़ाहमतूं पूरी थियूं, हाणे हुकूमत खे घर भेरो करिणो पवंदो, ॿी का राह कोन्हे। महिरबानी अदा। हाणे जेका इहो सॼो ॻाल्हि हले पई, कल जेका इहा नई पीडीएम ठही आहे, पप्पा डेडी मूवमेंट जेका ठही आहे, उन जे सिलसिले में मैडम इहा ॻाल्हि करे पई। हाणे सभ खां पहिरीं ॾिसणो इहो आहे त इन हुकूमत खे हटाइण लाइ केरु केरु गॾु थिया आहिनि। हिकिड़ो पीपल्स पार्टी आहे जेको चवंदी रही आहे त मोदी का जो यार है वो गद्दार है, ॿिए पासे शहबाज शरीफ आहे जेको चवंदो रहियो आहे त मैं इनको सड़कों पे घसीटूंगा। त कल उन जो तव्हां अमली मुज़ाहिरो ॾिठो त जॾहिं बि चवंदा आहिनि त जॾहिं बि के थाणे जो SHO ईमानदार अची वञे त सभु चोर गॾु थी वेंदा आहिनि। इहो सॼो उहो ई मामिलो आहे, इन खां अलावा ॿियो को मामिलो कोन्हे। हिननि जो मुमकिन ई कोन्हे गॾिजी हलणु, छाकाणि जो हीअ सिर्फ़ु तेसि ताईं करनि जेसि ताईं हीअ पंहिंजी चोरी बचाइण चाहिनि था। हिननि खे एनआरओ मिलियो त इहे ओॾी महिल हिक ॿिए खे ॿिए सां विड़ी पवंदा। हिननि वटि को ऑप्शन आहे कान, इस्तीफ़ा वारो हिननि वटि ऑप्शन ज़बरदस्त आहे, पर अलाए छो ही अञा बि असांखे 2 साल आज़माइण खां बावजूदि अञा बि चवंदा हुआसीं 6 महीना आज़माईंदासीं, इहे असांखे छो पिया आज़माइनि। अच्छा लाल माली साहब, मां चओ त इस्तीफ़ा वारो जेको ऑप्शन आहे उहो इस्तेमालु कनि, अपोजिशन इस्तीफ़ा पार्लियामेंट मां इस्तीफ़ा वारो ऑप्शन इस्तेमालु करे। नो कॉन्फिडेंस वारो ऑप्शन ही करे चुका आहिनि, जेको सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ हिननि कयो हुयो। हींअर तव्हां ॾिठो जेको नो कॉन्फिडेंस, इहो बि नो कॉन्फिडेंस हूंदी आहे जेको FATF जा हींअर बिल्स हुया जेके पार्लियामेंट में पेश थिया, त उते हुकूमत 200 वोट खया, हिन जा 36 मेंबर गुम हुया, हिननि 190 वोट खया, त उहो बि उते बि हाराए विया। बाक़ी हाणे हिकिड़ो ॿियो बि चहिरो साम्हूं आयो, ऐं जेको कल माण्हुनि ऐं पूरी पाकिस्तान जी क़ौम ॾिठो त जेको माण्हू बीमारी जो बहानो करे मुल्क छॾे भॻो, हाणे उतां खां हू जेको आहे पाकिस्तान जी फ़ौज खे बि धमकियूं ॾिए थो, पाकिस्तान जे प्राइम मिनिस्टर हिकिड़े चूंडियल निज़ाम खे बि धमकियूं ॾिए थो। उन्हनि जो सिधो ऐलान आहे त असीं फ़ौज खां विढ़ंदासीं, त बाबा सिधो ऐलान करो, विढ़ो, तव्हांखे ख़बर पइजी वेंदी त घणे ॿिए छो थिए थो। फ्री हिननि जो इहो बि चवणु आहे त असीं को इमरान ख़ान जे ख़िलाफ़ न आहियूं, ॿई धुरियूं चवनि थियूं असीं त जे इमरान ख़ान खे आंदो उन जे ख़िलाफ़ आहियूं। असां बि इहो ई चऊं था त पाकिस्तान जी अवाम जे ई ख़िलाफ़ आहिनि, पाकिस्तान जी अवाम हिननि खे आंदो, ऐं हाणे ही अञा ताईं हुननि जे ख़िलाफ़, पाकिस्तान जी अवाम जे ख़िलाफ़ सभु जेके करप्ट धुरियूं आहिनि, जेको अननेचुरल अलायंस ठाहियो अथनि, इहे कंहिं बि सूरत में पाकिस्तान तहरीक इंसाफ़ लाइ कंहिं बि क़िस्म जो को बि थ्रेट न आहिनि, ऐं हिननि खे जल्दी ख़बर पइजी वेंदी। जेको कल बि तव्हां हिकिड़ो जेको हिननि जो कल ॾिठो, बाक़ी लॉन्ग मार्च जी ॻाल्हि की, लॉन्ग मार्च मौलाना फज़लुर रहमान साहब लॉन्ग मार्च वठी आयो, ऐं हीअ ॿई धुरियूं गुम थी हुयूं। चक्कर में तव्हांखे लाल माली साहब, अवां चओ पिया त हे भले सभु अपोजिशन जूं पार्टियूं गॾु थियनि पर हुकूमत खे कंहिं क़िस्म जी परेशानी कोन्हे, पर अॼु असां ॾिठोसीं त जॾहिं अव्हां खे कंहिं क़िस्म जी परेशानी कोन्हे त 4 अहम वज़ीरनि अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, मुसलसल जेका आहे उहो APC ते ॻाल्हाइनि पिया, ऐं ईअं पियो लॻे त ॼण हुकूमत जी कैंप में घटि में घटि परेशानी ज़रूरु थी आहे APC जी।
पहिरियों ॻाल्हि इहा आहे त पहिरीं सभिनी जेके मशवरा मिलिया सभिनी मशवरा ॾिना त हीउ हिकु भगोड़ो आहे नवाज़ शरीफ़ जेके अकोमोडेट करे पई पीपल्स पार्टी जेके हिक ॿिए जा जेके सख़्तु मुखालिफ़ तरीन ॿई धुरियूं रहियूं आहिनि ऐं उन खे टीवी ते न अचणु ॾिनो वञे छाकाणि जो हू हिकिड़ो मफ़रूर आहे कोर्टनि मां मफ़रूर थियल माण्हू आहे पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत इमरान ख़ान इहो फ़ैसिलो कयो त छाकाणि ही चोर ऐं करप्ट आहिनि हाणे पाकिस्तान जी जेका अवाम आहे हिननि खे चङे नमूने सुञाणे थी त लेट देम टॉक हिन खे अचणु ॾियो हिननि खे ॻाल्हाइणु ॾियो ऐं इहो फ़ैसिलो अवाम कंदी ऐं नेचुरली हिकिड़ो सियासी अमल आहे हुन में हुनजो हक़ आहे जेको कुझु हुननि ॻाल्हायो आहे या चयो आहे ऐं पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जो हक़ आहे त हुनजो भरपूर जवाबु ॾे ऐं फ़ैसिलो अवाम ते करणो हूंदो आहे जेको इनशाला 2023 में अवाम हिननि खे जी तव्हां ॾिठो पाकिस्तान पीपल्स पार्टी जेका आहे पूरे पाकिस्तान मां ख़तमु थी सिंध जे चंद ज़िलनि ताईं जेको हाणे पहुती आहे त हाणे उतां बि हुननि जो ख़ात्मो थींदो। अच्छा ठीक है लाल वाली साहब इहो मौक़िफ़ मालूम कंदासीं हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुस्लिम लीग नून सिंध जे सदर साईं शाह मोहम्मद शाह साहब। शाह मोहम्मद शाह साहब लाल मालिद साहब चयो पियो त नवाज़ शरीफ़ खे पीपल्स पार्टी जी जेका आहे उहा अकोमोडेट पई करे हिकु त हिन जो जवाबु ॾिजो ॿियो हाणे छा असां इहो सम्झूं त हाणे छाकाणि त काल मियां साहब 2 सालनि खां पोइ ख़िताबु कयो आहे हुन पंहिंजी ख़ामोशी टोड़ी आहे त हाणे इहा ख़ामोशी जेका आहे उहा वधीक न रहंदी ऐं मियां साहब जेको आहे सियासी अमल में उहो हाणे उनजो किरदारु असांखे नज़र ईंदो। लाल मालिद साहब सियासी कारकुन आहे मूंखे उन लाइ एतिराम आहे जेको लफ़्ज़ इस्तेमालु थो करे मूंखे मुनासिबु कोन थो लॻे छाकाणि त इहे लफ़्ज़ इस्तेमालु ॿियो केरु करे सघे थो सियासी कारकुन कोन कंदा इहे पर अर्ज़ु इहो आहे त मियां मोहम्मद नवाज़ शरीफ़ जेको आहे हिन मुल्क जो उहो सियासी रहनुमा जंहिं 1.5 करोड़ वोट खणी चुको आहे जंहिंजे रिज़ल्ट खे तब्दील कयो वियो जुरलू इलेक्शन जेका जुरलू इलेक्शन थी जंहिंमें नतीजा तब्दील कयो ऐं मूंखे पंहिंजी ज़ाती मुंहिंजे इलेक्शन जो तजुर्बो त मुंहिंजा एजेंट जेके बंदि थिया पिया सुबुह 5 बजे ताईं ऐं पोइ उहो त सॼी दुनिया खे ख़बर इलेक्शन कहिड़ी थी आहे ऐं इंतिखाबात कहिड़ा थिया ज़ाहिर आहे त 14 जुलाई खां वठी जेको प्लान थियो आहे अची जेके धरना आहे जंहिंमें चाइना जो प्रेसिडेंट न अची सघियो ऐं CPEC में न थी सघियो हाणे ज़ाहिर आहे ही जिन जे इशारनि ते हलनि था जिन जे इशारनि ते ही आयो आहे इमरान ख़ान खे माण्हू सुञाणनि त इमरान ख़ान केरु आहे इमरान ख़ान हिकिड़ो पपेट्स आहे जेको उनखे जेको डोरीअ ते छिके हलाइनि था नचण जी महिल आहे उहो नचे पियो हाणे इहो लफ़्ज़ मूंखे मुनासिबु कोन थो लॻे जेको लाल माली इस्तेमालु कयो भगोड़ो आहे पोइ वरी मूंखे पंहिंजे जज़्बात ते कंट्रोल रखिणो आहे लाल माली मुंहिंजो नंढो भाउ आहे सियासी कारकुन सहाफ़ी बि रहियो आहे कुझु अदब एतिराम में रहियो आहे असां उन कल्चर जा वाक़ुफ़ में जेको इमरान ख़ान जो कल्चर आहे सियासी कल्चर आहे बाक़ी पीपल्स पार्टी तरह पीपल्स पार्टी असांजा सियासी इख़्तिलाफ़ात आहिनि हिन में 11 जमायत हुन में कई मेजर डिफरेंसिस आहिनि हिकिड़ो इशू आहे उहो आहे मुल्क जे अंदरि फेयर एंड फ्री इलेक्शन थियणु खपे ऐं हिननि माण्हुनि जेको बुख ॾिनी आहे बेरोज़गारी ॾिनी आहे ऐं हिननि जेको महांगाई ॾिनी आहे हिननि जेको गैस बंदि बिजली बंदि बिजली बिल के घणा था अचनि ऐं मानी जेका 15 रुपए अटो महांगो अटो चोरी खंडु चोरी ऐं इहो सॼो इनखे हटाइणो पियो इन इमरान ख़ान खे हटाइणो पियो हिननि जा पेर कोन बीह सघंदा ही थो चए कुझु कोन थींदो बिल्कुलु कुझु कोन थींदो हिननि जा पेर कोन बीह हिननि खे ख़बर कान्हे जमहूरी तहरीकूं कयल आहिनि लाल माली साहब खे मां ॿुधाइण थो घुरां लाल माली साहब हिन मुल्क में MRD जी तहरीक वधी ज़ियाउल जा पेर कोन बीह सघिया ऐं ज़ियाउल जा पेर कोन बीह सघियो ऐं जॾहिं मुशरफ जे ख़िलाफ़ मामिलो कढियो ARG चई त किथे आहे मुशरफ ही सभु बाक़ियात आहिनि इमरान ख़ान ऐं सिलेक्टेड असां त चयो त इमरान ख़ान सां इशू ई कोन्हे मियां नवाज़ शरीफ़ त इमरान ख़ान सां डिस्कस वो तनकीद ॻाल्हाइण जे बराबरि में लाइक़ कोन था सम्झो अच्छा शाह साहब इहो ॿुधायो त जमहूरी तहरीक हलंदियूं रहंदियूं आहिनि इत्तेहाद ठहंदा रहंदा आहिनि इहो साॻियो इमरान ख़ान नवाज़ शरीफ़ जे आल पार्टी कॉन्फ्रेंस में शरीक थी चुको आहे फोटो रखिया आहिनि असां ठीक है उते लंडन में आयो तंहिंजे करे उहा ॻाल्हि ई कान्हे त उनखे नतीजे जी ख़बर हुअणु खपे त इंशाअल्लाह ताला हिन हुकूमत जो ख़ात्मे जा ॾींहं वेझा थी विया अच्छा शाह साहब हाणे हिन हुकूमत जा मां चओ पिया त हिन हुकूमत जे ख़ात्मे जा ॾींहं का तहरीक जो मां ज़िक्र पियो कयो ऐं काल जेको APC में फ़ैसिलो बि थियो हाणे सुवाल इहो आहे त हिन तहरीक जो क़यादत केरु कंदो छा बिलावल भुट्टो ज़रदारी कंदो शहबाज़ शरीफ़ कंदो केरु कंदो क़यादत गॾियल क़ौमी जदोजहद आहे
कलेक्टिव लीडरशिप है। तव्हांखे ख़बर पए त सदारत बिलावल भुट्टो ज़रदारी सुवाल ई कोन्हे। तव्हां ॾिठो पिए त उतां लंडन मां कंहिं बि ॻाल्हायो, लंडन मां कंहिं बि ॻाल्हायो, क़यादत करण वारा क़यादत कंदसि, क़यादत असीं सभु कंदासीं, कारकुन कंदसि, लखा माण्हू पाकिस्तान जी क़यादत करा, लखा माण्हू पाकिस्तान जी क़यादत करा। जिन माण्हुनि खे बुख ॾिने, बेरोज़गारी ॾिनी, जिन जी हुन रोज़ी कई, जिन नौकरी खोले, सभई क़यादत करा। पाकिस्तान जा करोड़ा माण्हू मतलब क़यादत वारो फ़ैसिलो जेको आहे एपीसी जे अंदर जो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट ठही है, इंशाल्लाह कौमी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट कामयाब थी। ठीक है डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, काल जो मियाँ साहब ने ये स्टेटमेंट दी है कि हम इमरान खान के ख़िलाफ़ नहीं है, हम बल्कि उनके ख़िलाफ़ हैं जो इनको लेके आए, क्या आपकी पार्टी भी उनके ख़िलाफ़ ही है जो इमरान खान को लेके आए, या आपका तान सिर्फ इमरान खान की हुकूमत को हटाना ही है? देखिए बात यह है कि इस वक्त जमहूरियत कैसी है जिसमें ना तो बोलने की इजाज़त है। पहले जब इमरान खान के धरने हुआ करते थे और लाइव, चाहे वो 50 लोग खड़े होते थे, लाइव दिखाया जा रहा था, वो जमहूरियत थी। आज कैसी जमहूरियत है कि सहाफ़ियों को भी अगवा किया जा रहा है, उनके भी मुंह बंद किए जा रहे हैं, पॉलिटिशियंस को भी ख़रीदा जा रहा है, सियासतदानों की भी। आपने सेनेट के इलेक्शन में देखा जो ख़रीद फ़रोख्त हुई, जिसकी कल तक इमरान खान मुखालफत करते थे, और वही ख़रीद फ़रोख्त अभी उन्होंने शुरू की हुई है क्योंकि इक़्तिदार में है और इक़्तिदार के अंदर जो लालच दी जाती है, जो ख़रीदा जाता है, गायब किया जा रहा है सहाफ़ियों को, ख़बरों को सेंसर किया जा रहा है, प्रोग्राम्स को दिखाया नहीं जा रहा है, तो ये तमाम यानी आज़ादी इज़हार राय पर कतगने हैं। तो वो लोग, हम भी कहते हैं कि वो सिलेक्टर्स जिन्होंने इनको लेकर आए हैं, और लाजमी बात है कि जो इलेक्शन 2018 में जो कुछ हुआ वो पूरी कौम ने देखा कि हमने तो पाक आर्मी पे यकीन किया कि जो फ्री एंड फेयर इलेक्शन होंगे उनको जो है पोलिंग बूथ के ऊपर तैनात किया जाए, पोलिंग स्टेशन पे, लेकिन जो कुछ हुआ फिर रात की तारीकी में नताइज बदले गए। फिर जब ये कहा गया कि जी तब्दीली को वोट देना है, खुलेआम कहा गया। तो ये रिगिंग किसने कराई थी? सवाल ये है ना। तो देखिए, एक तो आप वो कुव्वतें जो ये सारी कदगने भी लगाती हैं, फिर वो कहते हैं कि हम और हुकूमत एक प्लेटफॉर्म पर भी हैं, ये सारी चीज़ें हमने देखी हैं इलेक्शंस के से बाद से आज तक। क्यों पहले हुकूमतें नहीं होती थी, क्योंकि हुकूमत जो होती है, जो जमहूरियत के अंदर हुकूमत जो बनती है वो पावरफुल होती है। पार्लियामेंट को जो है सबसे ज़्यादा मुकद्दम समझा जाता है, पार्लियामेंट को डिक्टेट करके नहीं चलाया जाता, पार्लियामेंट की बेतौकीरी नहीं की जाती। आजकल सब कुछ ऑर्डिनेंस पर चल रहा है। क्यों? आप ये देखें कि एक कानून होता है कि नेशनल असेंबली के अंदर बिल आता है, और अगर वहाँ वो पास हो जाता है मेजॉरिटी पे, तो फिर वो सेनेट में जाता है, रिजेक्ट हो जाता है या पास, कोई बहुत ज़रूरी होता है तो साल 2 साल में जॉइंट सेशन बुला के उसको। लेकिन यहाँ तो हर हफ्ते, हर 15 दिन के बाद जॉइंट सेशन को बुला लिया जाता है ताकि अददी अक्सरियत को पूरा किया जा सके। ये सारी चीज़ें जमहूरियत का मजाक उड़ाने के मुतरादिफ हैं। हम मुल्क में हकीकी जमहूरियत की बहाली के लिए कल्बी कोशिश है, जिसको लेके शहीद जुल्फ़िकार अली भुट्टो साहब चले थे, जिस पर को लेके मोहतरमा बेनज़ीर भुट्टो साहिबा लेकर चली, और आज जनाब आसिफ अली ज़रदारी साहब और उनके बिलावल भुट्टो ज़रदारी साहब चेयरमैन साहब लेकर चल रहे हैं। तो पूरी पाकिस्तान पीपल्स पार्टी इस नैरेटिव के साथ है। और अल्हम्दुलिल्लाह कल तक वो लोग जो कहते थे कि JUI हमारे साथ नहीं होगी, नून लीग हमारे साथ नहीं होगी, या और अदर अपोजिशन की जमातें, तो हमने ये भी दिखा दिया कि सब एक प्लेटफॉर्म पे आ सकते हैं। सिर्फ वक्त दरकार था, वक्त पे फैसले हो रहे हैं, और हम पाकिस्तान के आइन की बालादस्ती के लिए, पार्लियामेंट की सुपरमेसी के लिए आखिरी हद तक जाएंगे। अच्छा, ये कल मियाँ साहब ने एक और 2-3 और भी इल्ज़ाम लगाए। एक तो बलूचिस्तान हुकूमत के हवाले से कहा कि बलूचिस्तान हुकूमत जो है वो आसिम बाजवा साहब ने गिराया था, लेकिन हमने देखा कि आसिफ अली ज़रदारी साहब की स्टेटमेंट थी कि हमने बलूचिस्तान हुकूमत को जो है वो हटाया। और दूसरा, सेनेट की जो इलेक्शन हुई थी उसमें भी नवाज शरीफ ने इल्ज़ाम लगाया कि वही कुव्वतों ने सेनेट के इलेक्शन में रिगिंग कराई थी, लेकिन बिलावल भुट्टो ज़रदारी ने तो ये कहा था कि हमने ज़ियाउल हक के ओपनर को जो है वो हराया है और सेनेट का चेयरमैन जो है संजरानी ने। तो आपका ये मतलब एक तो नवाज शरीफ की स्टेटमेंट थी, और आप इन तमाम मरहलों में मतलब आपकी पार्टी के बयानात हैं, तो आप ये तस्लीम करती हैं कि माजी में आपसे गलतियाँ हुई हैं? देखिए, गलतियाँ नहीं कह सकते। जैसे अभी मलिक साहब फरमा रहे थे कि जी सियासत के अंदर हर चीज़ अपने अपने वक्त पे नैरेटिव भी चेंज होता है, काम भी जैसे अभी उन्होंने कहा कि जी कल तक नवाज शरीफ या शहबाज शरीफ ऐसा कहते थे, पीपल्स पार्टी ऐसा कहती थी, तो भाई इमरान खान क्या कहते थे MQM को?
वो ये कहते थे ना ये डाकू हैं, ये चोर हैं, परवेज़ इलाही के लिए उनके क्या थे, या शेख रशीद को कहते थे कि मैं चपरासी नहीं रखूँगा, ये सब उन्होंने भी कहा है। और उसके बाद हम ये देखते हैं मुल्क और कौम के मफाद में क्या चीज़ बेहतर है। इस वक्त महंगाई कितनी है, लोगों को बेरोज़गार कितना किया जा रहा है, ह्यूमन राइट्स की कितनी वायलेशन हो रही है, पार्लियामेंट की कितनी बेतौकीरी हो रही है। तो ये तमाम वो चीज़ें हैं कि जो आवाम से बराह रास्त मुंसलिक हैं, और आवाम जो है इस वक्त शदीद तकलीफ़ में है कि वो एक तब्दीली के नाम पे जो कुछ लोगों ने लाइन लगकर वोट भी दिया था, आज उन्हें उस तब्दीली का अंजाम, क्योंकि वो एक शराब था, वो सिर्फ बातें थी, आवाम ने देख लिया कि वो जो कहते थे कि हम किसी को बेरोज़गार नहीं होने देंगे, यहाँ पर आपने देखा कि हज़ारों लाखों लोग बेरोज़गार हो चुके हैं। वो लोग जो 1 करोड़ नौकरियों का झांसा देकर आए थे वो झांसे ही निकला। इसी तरह वो जो घर बना रहे थे वो घर भी नहीं है, कर्ज़ों पे कर्जे लिए जा रहे हैं, मईशत तबाह हो गई है, इकानमी आपकी कहाँ चली गई, हर चीज़ तो तबाही के दाने पे। ये तो आज तक 2 साल में, पहले तो कहते थे हमें टाइम चाहिए, अब 2 साल से ज़्यादा क्या टाइम हो कि वो लोग जो कुछ कर नहीं सकते वो इस तरह सिर्फ बातें कर सकते हैं। हाँ, इन्होंने किराए पे जो एडवाइज़र हायर किए हैं वो सारा दिन प्रेस कॉन्फ्रेंस कर सकते हैं, हुकूमत के खर्चों पे वो करते हैं, अपोजिशन के ऊपर इल्ज़ामात लगाते हैं, नैब को पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के लिए, इदारों को पॉलिटिकल विक्टिमाइजेशन के लिए इस्तेमाल किया जा रहा है। तो ये सब जो है ये सारी ज़्यादतियाँ हैं और इसके ख़िलाफ़ अपोजिशन मुत्तहिद होकर आई है। ठीक है, लाल वाली साहब, जेका गाल शायद रहमानी साहब करे पई, तो 2 सालन में अवां कुछ कयो ना है, अवां नौकरियुनि जा आसरा ॾिना, उहे नौकरियूं पूरियूं न थियूं, अवां घरनि जा आसरा ॾिना, घर पूरा न थिया, हाणे जेका आहे उहा आवाम खां वधीक बर्दाश्त न थींदी। छा इहा ॻाल्हि हक़ीक़त आहे त हिकु त अपोजिशन अवां खे बिल्कुलु सॉफ्ट 2 सालनि ताईं बिल्कुलु सॉफ्ट छॾियो, तव्हां भले खेॾियो, उनजे बावजूद बि हुकूमत जेके फ़ैसिला, जेके वाइदा कया उहे डिलीवर न आहिनि करे सघिया 2 सालनि? पहिरियों सभ खां पहिरीं त साईं शाम शाह असांजो पुराणो दोस्त आहे, भाउ आहे, ऐं उन्हनि सां मुकमल हमदर्दी जो इज़हार करियां थो, छाकाणि त ही उहे माण्हू आहिनि जेके नवाज़ शरीफ़ लाइ, सभई आहिनि अहिड़ा सभई कारकुन आहिनि जेके नवाज़ शरीफ़ लाइ विढ़ंदा रहिया ऐं उनजे लाइ जंग जोटींदा रहिया, सियासी जंग जोटींदा रहिया, पर उहो हर दफ़े हिननि खे धोखो ॾेई ऐं ॿाहिरि निकिरी वियो ऐं उते वञी ॿिया वतन वसाई ऐं वञी उते करप्शन जो पैसो मां जेके महल वरितल आहिनि उन्हनि मां उन जेको अयाशियूं कयूं। इमरान ख़ान शुरू में ई चवंदो हो त ही रोहंदा, ही सभु गॾु थींदा, हिननि जे करप्शन खे पकड़ींदासीं त ही सभु अची गॾु थींदा ऐं रोइण पिटण शुरू कंदा। शाह साहब इहो मूंखां पुछियो त मुशर्रफ किथे आहे, ही हो डिक्टेटर हो, बिल्कुलु सही आहे, मुशर्रफ उते ई आहे जिते नवाज़ शरीफ़ आहे। मुशर्रफ ऐं नवाज़ शरीफ़ में कहिड़ो फ़र्क़ु आहे, ॿई भॻल आहिनि, ॿई कोर्टनि मां भगोड़ा डिक्लेयर थियल आहिनि, ॿिनी ते साॻियूं इल्ज़ाम आहे। लंडन मां हुन ॻाल्हायो आहे, हिननि जेको अपोजिशन आहे इहो मूं तव्हांखे ॿुधायो गैर फितरी आहे, ही हिकु ॿिए ते शदीद इल्ज़ामात हणंदी रहिया आहिनि। रिसेंटली ऐं कल्ह बि तव्हां ॾिठो त कहिड़े नमूने मौलाना फज़ुल रहमान जेको हिन जो कैटलिस्ट आहे, जेको इहो सॼो APC कराइण में या MPC कराइण में हुनजो वॾो किरदारु हुयो, कल्ह पीपल्स पार्टी हुननि जो माइकी वीचारे जो बंदि करे छॾियो। हालांकि हुन सॼो इहो जेको आहे इन जे पोयां हुनजो हथु हो, इन जे पोयां अॻु में लॉन्ग मार्च में हुन पंहिंजो हिकिड़ो किरदारु अदा कयो हुयो। तव्हां बिल्कुलु सही चयो त ज़रदारी साहब चयो त हुकूमत बलूचिस्तान जी मुंहुं केराई आहे ऐं नवाज़ शरीफ़ अॼु उहा साॻी ॻाल्हि करे थो त पंहिंजो इन जे पोयां बाजवा हो। हाणे केरु कंहिंसां गॾु हो इहो तव्हां अंदाज़ो इन मां लॻाए सघो था। ऐं चवां पियो त हिननि खे तव्हां चओ था त 2 सालनि में कुझु कयो न आहे, पर इहो अपोजिशन सम्झे थी त 2 सालनि में जेतिरो इंस्टीट्यूशन्स खे ट्रैक ते आणण में इमरान ख़ान जी हुकूमत, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत कमु कयो आहे। इहे इन 6 महीना साल ॿियो जेकॾहिं रही विया त हिननि जो जेको पहिरीं बि सफ़ायो थियो आहे हाणे बि मुकमल सफ़ायो थी वेंदो। हिननि खे इहा परेशानी आहे त कंहिं बि सूरत में जेको मुल्क तरक़ी जी राह ते निकिरी चुको आहे इन खे रोकजे, इमरान ख़ान खे रोकजे, न त हिननि जूं ईंदड़ चूंडनि में ज़मानतूं रद्द थींदियूं। तव्हां ॾिसो सिंध में हींअर अधु सिंध ॿुॾल आहे, माण्हू परेशान आहिनि, माण्हुनि खे लालवानी साहब अवां चयो त मुल्क हिन वक़्तु तरक़ी था गामज़न आहे। 2 साल जी अवां कारकर्दगी जो बि ज़िक्र कयो, अवां ॿुधाईंदो त 2 सालनि में हुकूमत खे वॾा के कारनामा कया आहिनि, उहे अगरि 2-3 अवां ॻणाए वठो त तव्हां ॾिसो इमरान ख़ान शुरू में ई अचण सां ई चयो हो त आऊं सोशल प्रोटेक्शन ॾींदुसि माण्हुनि खे। तव्हां ॾिसो माण्हुनि खे सोशल प्रोटेक्शन नेट में आदो वञे पियो, मुल्क जी तमामु वॾी आबादी खे हेल्थ जी फैसिलिटी, हेल्थ जी इंश्योरेंस ॾिनी वई आहे। तव्हां ॾिसो हिन वक़्तु हाणे मुंहिंजी ॻाल्हि ॿुधो, जॾहिं सवाल पुछो आहे,
सिर्फ सिंध जी ॻाल्हि पुछां त 60 लख माण्हुनि खे 12 जेके आहिनि पहले से जारी प्रोग्राम थे, आपका अपना क्या था? तांजो सिटी है मेट्रोपॉलिटन BISP प्रोग्राम को आपने एहसास प्रोग्राम का नाम दे दिया। 1100 अरब रुपए हेल्थ कार्ड जो BISP के साथ थे उसको आपने इंसाफ कार्ड दे दिया। नाम बदलने से कुछ नहीं था, आपका अपना क्या विजन था? हिन सिंध विकिनी है, ताकि खबर हुजण। अच्छा, ये बेरिया टाउन जा पार्टनर हैं, हिन ओमनी ग्रुप जे थ्रू सजी सिंध खाई है हलिया। जहांगीर तरीन का पार्टनर कौन है? सिंधी माण्हुनि जा पैसा खाई है हलिया। त हाणे ही करप्ट चोर ये असांजो मुक़ाबलो न करे सघंदा। हाणे इन्हनि खे परेशानी आहे। अलीमा खान, जहांगीर तरीन, खुसरो बख्तियार, इनके पार्टनर कौन है? ईंदड़ ॾींहंनि में हिननि जो घेरो अञा तंग थींदो। हिननि खे इन ॻाल्हि जी ख़बर आहे, इन करे इहो हींअर खां ई रेडियो कनि था त आवाम खे गुमराह करे सघे, पर पाकिस्तान ये तो गुमराह करते रहे गुज़िश्ता 10 सालों से। गुमराह न थींदो ऐं इंशाअल्लाह सब करप्ट चोर जेलनि में वेंदा। अच्छा, ठीक है, मतलब हाणे को कंप्रोमाइज़ न थींदो। ठीक है, शाहमूद शाह साहब, लाल माली साहब सवाल उथारियो है त हिन वक्त जॾहिं नवाज़ शरीफ ते भी साॻा इल्ज़ाम आहिनि, मुशर्रफ ते भी साॻा इल्ज़ाम आहिनि, ॿई हिन मुल्क में फरार आहिनि, त पोइ नवाज़ शरीफ ऐं मुशर्रफ में फ़र्क़ु कहिड़ो? वो हिननि खे ख़बर आहे पीटी वही तो मुशर्रफ जो एजेंट रहियो आहे। हिकिड़ो मूंखे ॻाल्हाइण ॾे, ही त मुशर्रफ जो जेको रेफरेंडम जो एजेंट रहियो, केरु रहियो? इमरान खान आहे, को ॿियो को रहियो? नंबर ॿी ॻाल्हि, जेको हेल्थ कार्ड या मुंहिंजे भाउ ॻाल्हि कयो, हेल्थ कार्ड प्राइम मिनिस्टर नवाज़ शरीफ प्राइम मिनिस्टर स्कीम में ॾिनो हो। ऐं जेको हिनने जेको स्कीमूं जेको जो चए थो त असां प्रोटेक्शन, कहिड़ो प्रोटेक्शन ॾिनो? छा कहिड़ा कीअं मूंखे नदी वायूं अथनि? सुवाल हीअ आहे, को मेगा प्रोजेक्ट इहो हलियो न पिशावर वारो ॾिस बसनि वारो, बसनि खे कॾहिं बाहि पई लॻे, कॾहिं अटो गुम, कॾहिं चांवर गुम, कॾहिं खंडु गुम। खुसरू बख्तियार सही थी अदी चवे, खुसरू बख्तियार केरु आहे? जहांगीर तरीन केरु आहे? ही सॼो जो हींअर केरु बि करप्शन करे, सभु करप्टन जो टोलो। इमरान खान जेको कल्ह ताईं नवाज़ शरीफ तहरीफ़ गीत ॻाईंदो, जेको चए थो त हिननि आबाई तर्ज़ सनअतकार आहिनि। इमरान खान त चंदाखोर आहे, मुंहिंजा भाउ चंदाखोर सां कहिड़ो वेहार थो करे? कुझा पिदी का शोरवा। इमरान खान त बहस करणु अजायो आहे। इमरान खान असांजे लेवल जो ई कोन्हे असीं ॻाल्हायूं। अच्छा शाह साहब, ठीक है, तव्हां भले न ॻाल्हायो, पर हाणे सवाल आहे न APC खां पोइ त हाणे अपोज़िशन लाइ सभ खां वॾा चैलेंजिस कहिड़ा हूंदा? छा अपोज़िशन लाइ सभ खां वॾो चैलेंज इहो न आहे तव्हां 11 जमातूं जेके असां सां गॾु आहिनि? हिकिड़ो असद साहब अपोज़िशन जलसा बि कंदे, जुलूस बि कढंदे, हिननि खे ख़बर पवंदी दिसंबर जनवरी त हिननि ख़बर पवंदी घणे बि सौ आहे। अच्छा, हाणे ही जेके हिननि खे जे पुठ परे ते जेके धरना, उहो धरना कोन ॾिसो, ही पब्लिक ओपिनियन ठाहियो आहे। अच्छा, ऐं इहो चवण त आसिफ ज़रदारी सां कल्ह ताईं पाण बि त गॾु वेठा। इहो जनाब जो शाह महमूद खान कुरैशी है, जेको माली साहब जो दोस्त है, सपोर्ट इहो ज़रदारी जो वज़ीर रहियो आहे। अॼु ज़रदारी कनि किनो, कल्ह ताईं पोइ ही ग़लति चइबा। ठीक है, पर शाह साहब असां ॾिठोसीं त माज़ी में इहा रिवायत रही आहे, ख़ासि करे गुज़िरियल साल जी असां ॾिठोसीं त फज़लुर रहमान जी मार्च थी, उन में ॿिन्हिनि पार्टियुनि पीपल्स पार्टी ऐं नून लीग उनखे आसरा ॾिना, उन सां तव्हां उनखे चयो त असां तव्हां सां गॾु हूंदासीं, पर एंड टाइम ते असां ॾिठोसीं त उहो अकेलो बीठो। छा हिकु दफ़ो ॿीहर त ईअं न पियो थिए त अपोज़िशन जी? तव्हांखे मां ॿुधायां, मां कंटेनर तां किरियो आहे। ॾिसो इहे ॻाल्हियूं तव्हांखे तारीख़ में विसरिजी वञे, असां तो त गवाह आहीं। असां कराचीअ में हज़ारे माण्हू हिन सां गॾु हुआ ऐं सॼे सिंध में इस्तेकाल PML एड कयो आहे। मां कंटेनर तां मूंखे स्ट्रोक थियो हो ऐं मां ICU में हुउसि, ऐं तव्हां इहो त केरु माण्हू गॾु कोन्हे। इहो तारीख़ में पर इस्लामाबाद में जॾहिं पहुतो त उते त शाह साहब इस्लामाबाद में जॾहिं पहुतो उते त उहो अकेलो पहुतो, माण्हू हुआ, माण्हू कढिया, अहिड़ी का बि ॻाल्हि कान्हे। इहो चवण जी ॻाल्हि आहे। मां तो हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए छॾियो, असद साहब तारीख़ गवाह, ही अहिड़ी तारीख़ भरंदी इमरान खान खे घर बत को रही दो। अच्छा, ठीक है। शाहिदा रहमानी साहबा, एक तो शाह मोहम्मद शाह साहब कह रहे हैं कि अब जो 11 अपोजिशन की पार्टियां हैं वो मुत्तहद हैं, उनमें कोई दरार नहीं पड़ेगी। और लाल माली साहब ने जो बात की है कि अब जो इनका एरिया होगा वो ज़्यादा तंग होगा और अब ये अपोजिशन बच नहीं पाएगी, तो क्या अपोजिशन इस तमाम सूरत हाल के लिए भी तैयार है कि जो केसेस बनते जा रहे हैं, जो सियासी नौयत के केसेस हैं, वो भी अगर बढ़ेंगे तो भी ये जो एजेंडा है APC का, उससे पीछे नहीं हटेगी? देखिए, सबसे पहली बात तो ये कि आपके प्रोग्राम में लाल मली साहब ने डायरेक्ट जो है थ्रेट्स की
कि जी अब नहीं बच पाएगी। इट्स मीन्स के इदारे जो हैं वो आज़ाद नहीं हैं और इदारों को चला ये रहे हैं और ये कह रहे हैं कि जी अपोजिशन चूँकि यकजा हुई है तो हम जो हैं अब इनको बचने नहीं देंगे, इनके ऊपर झूठे केसेस बनाएंगे। ये तो एडमिट खुद कर लिया ना, आपके प्रोग्राम में ऑन एयर चला गया है। तो इट्स मीन अब आप जो अपोजिशन का बयानिया है उस पर कौम को भी यकीन हो गया होगा कि अपोजिशन पे झूठे मुकदमात बनते हैं, इस तरह डराया जाता है अपोजिशन की लीडरशिप को। और इनके पास जितने भी अपोजिशन से गए हैं वो सब के सबको क्लीन चिट दे दी गई। तो यही वो सिलेक्टेड हुकूमत है, इसी को हम कहते हैं। वो उन्होंने खुद एडमिट कर लिया। जिस तरह अभी ये बात कर रहे थे लाल मली साहब, तो इनसे पूछें कि जी वो करप्ट लोग जो जहांगीर तरीन साहब को आपने क्लीन चिट दे के आपने बाहर भेज दिया, आपने चीनी की इन्वेस्टिगेशन की, इंक्वायरी की, जब करप्शन साबित होगी बाहर निकाल दिया। खुसरो बख्तियार पे आटे की हुई, आपने उनको भी क्लीन चिट दे के उनको तरक्की दे दी। आपने जब दवाओं का स्कैंडल आया आपने क्यानी साहब को भी ग्रीन चिट दे दी। आपने किसको छोड़ा? आपने तो सारे करप्ट लोगों को अपनी सफ़ों में बैठा दिया। अलीमा खान साहब पे जो है आपने अलीमा खान साहबा पे फाइन लगा दिया, यानी वो मुजरिम भी हैं और उनको क्लीन चिट दे दी गई। तो ये वो सारे वो करप्ट लोगों का टोला है जो इस मुल्क को बेतहाशा और ये वही लोग हैं जिन्होंने इस मुल्क को नाकाबिले तलाफी नुकसान पहुंचाया। यही वजह है कि आज अपोजिशन ने मुल्क के हालात को देखते हुए यकजा हुई, एक प्लेटफॉर्म पे हुई। कल आज जब भी इन्हें बहुत तकलीफ हो रही है, पहले तो ये सोच रहे थे कि इकट्ठा नहीं हो सकते। आपने जहाँ तक बात की मौलाना फजलुर रहमान साहब की, अभी आप शाह साहब से बात कर रहे थे, तो जिस टाइम उन्होंने तनहा ये फैसला किया था, एपीसी में जो फैसले होते हैं तमाम पार्टी से मुशावरत के साथ होते हैं, जिस तरह अब हुए हैं। और उस वक्त भी चेयरमैन बिलावल भुट्टो साहब ने कहा था कि मौलाना साहब मिलकर बैठें, एपीसी करें उसके बाद। लेकिन जब उन्होंने वो फैसला किया तो हमने उन्हें तनहा नहीं छोड़ा। कराची से लेके इस्लामाबाद तक पाकिस्तान पीपल्स पार्टी के तमाम सूबाई रहनुमा, मरकज़ी रहनुमा उनके जलूसों में भी शामिल हुए, उनके कंटेनर्स पे भी खड़े हुए, उनके धरने में भी बैठे। इसी तरह PMLN के। तो हमने ना तो कल मौलाना साहब को अकेला छोड़ा था, ना आज है। अपोजिशन की जमातों का एक मौक़िफ़ है कि पाकिस्तान के अवाम को रिलीफ मिले, जो उनका आइन देता है, रियासत जो अब आप देखें मोटरवे वाले जैसे हादसा, कल तक ये असम्बली में बहुत कुरान की आयतें पढ़ के लोगों को तहफ़्फ़ुज़ की यकीन दहानी कराते थे। हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हा के दौर की मिसालें दी जाती थी। आज कौन सेफ है? शान साहिवाल हुआ, कस्में खाए गई, कुरान उठाए गए कि जी हम जो है इनको तहफ़्फ़ुज़, हम इनको इंसाफ दिलाएंगे, दिला दिया। सानिया मोटरवे हुआ, क्या दिला दिया? ये वो सारे लोग हैं जिनके कौल और फ़ेल में तज़ाद है, जो कहते कुछ हैं और करते कुछ हैं। ठीक है लाल माली साहब, शाहिदा रहमानी साहब चए पई त हे त मतलब प्रोग्राम में भी इहा ॻाल्हि थ्रेड पिया कनि त हाणे छाकाणि त असां मुतहद थिया आहियूं ऐं हाणे असांजो जेको आहे उहो घेरो तंग थींदो। ॿ ॻाल्हियूं कयां। हिकिड़ो शाह साहब ॻाल्हि कई, शाह महमूद कुरैशी साहब जी, त ज़रदारी साहब जो वज़ीर रहियो आहे, बिल्कुलु वज़ीर हो। जॾहिं उसूल जी ॻाल्हि आई त हुन उनखे लत हणी वज़ारत छॾे ॾिनी ऐं हुन वज़ारत जे पोयां चंबिड़ियो न हो ऐं उसूलनि ते न जो दोस्त है शाह महमूद तो जो दोस्त है हिकिड़ो मिनट असांजो खानदानी तालुक है। ठीक शाह साहब हिकिड़ो मिनट असांखे बि त ॻाल्हाइण ॾियो। जी जी लाल वाली साहब ॻाल्हायो प्लीज़। जी हा, बाक़ी प्रोग्राम में इहो ॿुधायो जी जी प्रोग्राम में असीं इहो चऊं था त कंहिं बि सूरत में करप्टन खे बख़्श न कबो ऐं असद साहब मोटर में साडे छा थियो ऐं हुननि खे केर बि ही है हुकूमत है कंदो पाकिस्तान जी आवाम के सपोर्ट पई थे हमदर्दी त थी साकड़ी बेहरमती भी थी औरत जी सीसीपी जो सपोर्ट पई थे। शाह साहब अवां का मौक़िफ़ वठंदुसि मां। लाल वाली साहब पंहिंजो मौक़िफ़ ॾे, उन खां पोइ बिल्कुलु अवांखे टाइम ॾिबो, अवां ॻाल्हाइजो हिन ते। जी लाल वाली साहब प्लीज़। आऊं चवणु चाहियां थो त मूंखे हिननि ॿिन्ही पार्टियुनि सां को ज़ाती जहिड़ो कंहिं बि पार्टी जो न आहे। मामलो सिर्फ़ु एतिरो आहे, हिन जी हाणे सुई अटकी पई आहे त नैब ते अची रही अटकी पवनि। नैब जो चेयरमैन हिननि लॻायो। ही ॿई पार्टियूं जेकॾहिं चाहिनि हा त कंहिं बि वक़्तु नैब जो सॼो कानून तब्दील करे छॾनि हा, पर हिननि न कयो। अॼु जॾहिं नैब जो हिननि जो पंहिंजो चूंडियल जेको चेयरमैन नैब आहे हू जॾहिं कार्रवाई करे थो चोरी जे ख़िलाफ़, छाकाणि हाणे का सियासी मदाख़लत न आहे रही त हिननि खे तकलीफ़ थिए थी। हाणे हिननि ॿिन्ही पार्टियुनि जो या ही जेके पार्टियूं आहिनि हिननि जो गॾु थियणु ॾिसो कुदरती अमल आहे ऐं इहो इमरान ख़ान आहे जो न हिननि ब्लैकमेलिंग में ईंदो कंहिं बि सूरत में, न ई कंहिंखे बख़्श कंदो। जेको चोर हूंदो उन्हनि खे जेल वञणो पवंदो।
अच्छा ठीक है लाल वाली साहब शामोद शाह साहब अवां सां गॾु रहिजो हिते वठूं था नंढी साई ऐं साई खां पोइ प्रोग्राम में ॿीहर हाज़िर नाज़रीन प्रोग्राम हिकु दफ़ो ॿीहर अव्हांखे भलीकार वक़्फ़े खां अॻु में असां ॻाल्हाए रहिया हुआसीं गुज़िरियल ॾींहुं जेका ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस थी आहे अपोज़िशन जी 11 पार्टियुनि में उन में फ़ैसिलो कयो वियो आहे त जनवरी जे महीने में हुकूमत ख़िलाफ़ इस्लामाबाद ॾांहुं मार्च कयो वेंदो इमरान ख़ान फौरी तौर ते इस्तीफ़ा ॾे ऐं ॿियो एस्टेब्लिशमेंट खे का उहा सियासत में मुदाख़लत न करणु घुरिजे APC में इहे मुतालबा कया विया वक़्फ़े खां अॻु में लाल माली साहब कुझु सवाल उथारिया ऐं शाह महमूद शाह साहब जवाब पियो ॾियणु चाहिया असां शाह साहब अवां वक़्फ़े खां अॻु में लाल माली जे सवालनि जो को जवाबु ॾियणु पिया चाहियो सवालनि जो जवाबु पर ॻाल्हि इहा ई जमहूरी तहरीक आहे ॻाल्हि आहे 1 करोड़ नौकरियूं काॾे वियो 50 लख काॾे विया ॿी ॻाल्हि त जॾहिं हिन जी ॿेड़ी ॿुॾंदी न पहिरियों ॿेड़ी मां टिपो ॾेई जेको भॼंदो न टिपो ॾींदो उहो शाह महमूद ईंदो अॼु मुंहिंजी लिखी छॾ अॼु तव्हांजी टीवीअ में लिखी छॾिजो पहिरियों टिपो जेको पहिरीं जेको टिपो ॾेई ॿेड़ी मां निकिरंदो उहो शाह महमूद कुरैशी निकिरंदो ऐं शाह महमूद कुरैशी असांजो दोस्त आहे ज़ाती दोस्त लेकिन सियासी कारकुन आहे पर भॼंदो ज़रूरु बाक़ी कोई बेसाखियुनि वारी हुकूमत कॾहिं कान हलंदी पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट इंशाल्लाह पाकिस्तान में जमहूरी क़ुवत जी हुकूमत थींदे अवाम जी हक़ हाकमियत थींदे अवाम जी हुक्मरानी थींदी ऐं इहो को मसइलो न आहे फलाणो आयो फलाणो कोन आयो उहा हिननि खे ख़बर पए जॾहिं खरो खॼंदो न सिंधीअ में खरो खॼण पोइ ख़बर न बाक़ी घणो बचियो इंशाल्लाह ताला जी शाह साहब PDM जो पाकिस्तान डेमोक्रेटिक मूवमेंट जो कामयाब थींदी इमरान खान क्या अल्टीमेटम इमरान खान तो इस्तीफ़ा ॾिनो असां इमरान खान जे ख़िलाफ़ तहरीक कोन पिया हलूं असां उन्हनि जे ख़िलाफ़ था जेके इमरान खान जहिड़ियूं नालाइक हुकूमत न आहिनि हुक्मरानी तव्हांखे विसरी वई आहे 1971 इन क़िस्म जी हरकत कई त पाकिस्तान टुटी वियो इमरान खान जहिड़ो हुक्मरान आणण माना दूरंदेशी कान्हे ऐं ख़ुदि उन्हनि क़ुवतुनि खे बि सम्झ अची वेंदी असां ग़लति फ़ैसिलो कयो ऐं उहो ग़लति फ़ैसिले ते पिछेमान आहिनि अॼु उन्हनि जूं तरदीदूं पियो अचनि अॼु उन्हनि तरदीदूं न हा असांजी शयूं हीअं करायो असांजो को वास्तो कोन्हे असांजो सियासत हा बिल्कुलु तव्हांजो सियासत को बि तलक कोन्हे सियासत बंदूक जे ताबे कान्हे बंदूक सियासत जे ताबे आहे अच्छा शाह साहब पर असां ॾिसूं था पिया त माज़ी में बि इन तरह जा एहतियात ठहिया तहरीकूं हलियूं पोइ वरी का डील पई थिए या उनखे कंहिं मुफ़ाहमत जो नालो ॾेई पोइ तहरीकूं ख़तमु थियूं माज़ी में असां मुशर्रफ जे ख़िलाफ़ ARD मूवमेंट एक्सेप्ट कंदा डील में कुझु कोन्हे इहो लफ़्ज़ चवणो डील हुजे त नवाज़ शरीफ़ जेको आहे इहे कंहिं त कोन्हे कॾहिं पंहिंजी न्याणी वठी न अचे हा हिननि त मज़ाक़ूं कयूं बेगम कुलसूम बीमार उन ते बीमार हुई मरी वई फौत थी वई पोइ बि हिननि मज़ाक़ूं पे कयो पर शाह साहब नालाइकनि नाअहलनि जी हुकूमत आहे नालाइकनि नाअहलनि जी हुकूमत आहे शाह साहब ॾिसो ARD जी तहरीक हली ARD खां पोइ APDM ऑल पार्टी कामयाब तहरीक डेमोक्रेटिक मूवमेंट ठही उन खां पोइ APC थियो ARD MRD जी तहरीक हलियूं आहिनि मां तव्हांखे क़ुरान शरीफ़ हिकिड़ी आयत आहे शायद नंद भाग इनखे लाल माली ख़बर न पए क़ुरान शरीफ़ आयत आहे सुमन बुकुम उमिन फहम ला यरजऊ ये गूंगा बोड़ा अंधान इन्हनि जे कननि ते परदान ऐं दिलनि ते मोहरूं आहिनि इहा आहे तहरीक नाइंसाफ़ जी लाल माली साहब हेलो लाल माली साहब अव्हांखे मुंहिंजो आवाज़ अचे पियो जी नाज़रीन हिन वक़्तु असांखे प्रोग्राम में जॉइन कयो आहे मुल्क जे नाले वारे तर्ज़ निगार ऐं अॻूणे सफ़ीर डॉक्टर जमील अहमद खान साहब उनखां मालूम कंदासीं उनखां तर्जो वठंदासीं त हिकु गुज़िरियल ॾींहुं APC थी आहे उनखे उहो कीअं था ॾिसनि ऐं सियासी पस मंज़र में छा हीअ APC पंहिंजा असरअंदाज़ थींदी या वरी इहा बि हिकिड़ी जीअं ॿियूं गुज़िरियल APCयूं थियूं आहिनि उन्हनि जीअं हीअ APC थी आहे उहा पंहिंजो असर जेका आहे उहा सियासी कैनवास ते न चढ़े सघंदी डॉक्टर साहब प्रोग्राम में भलीकार डॉक्टर साहब सभ खां पहिरियों त इहो ॿुधाइजो त जेका गुज़िरियल ॾींहं वारी APC हुई उन में अव्हांखे ख़ासि ॻाल्हि कहिड़ी लॻी जेका बाक़ी जेके ॿियूं APC थियूं आहिनि उन खां का मुख़्तलिफ़ ॻाल्हि अव्हांखे लॻी हुजे लॻी उहा आहे डेस्परेशन इन दफ़े जेका थी आहे उन में इस्टेब्लिशमेंट खे काफ़ी इन्हनि आंदो आहे उन क्वेश्चन में त हीअ हिकिड़ी ॻाल्हि मूंखे लॻी आहे उन जो अंदाज़ो इहो थो थिए पियो त नवाज़ शरीफ़ जेको लंडन में वेठो आहे ख़ासि तौर ते उनखे
ऐं ॿियनि पार्टीज़ में जेके मुख्य पार्टियूं आहिनि, पीपल्स पार्टी इंक्लूडेड, उन में शायदि उन्हनि खे को आसरो मिलियो आहे किथां। अच्छा अच्छा, इंटरनल और एक्सटर्नल त तव्हां भले कयो, अदरवाइज अच्छा नाउ हाणे उहो बि इन्हनि जो ॾिसण था चाहिनि त हिन में केतिरो दमख़म आहे। ही जेको 3 फेज़ गवर्नमेंट मूवमेंट हलाइनि था पिया, स्टार्टिंग फ्रॉम अक्टूबर, जंहिंमें कंट्री वाइड पब्लिक मीटिंग कंदा, गवर्नमेंट डेमोन्स्ट्रेशन कंदा, जनवरी में लॉन्ग मार्च वठी इस्लामाबाद ईंदा रिज़ाइन वठणु इमरान ख़ान खां। जेके पोयां 2 साल आहिनि उनमें जेकी कारकर्दगी इन मामले में रही आहे, मास मोबिलाइज़ेशन, पार्लियामेंट में नो कॉन्फिडेंस छा, जेॾी महिल बजट बिल आयो हो उन वक़्तु जे अपोजिशन बंदी करे वठी आहे त बजट बिल खे डिफीट करे आहे, त ऑटोमेटिकली गवर्नमेंट जेको आहे उन ते नो कॉन्फिडेंस जो वोट ते मूव करे छॾे। वुड दैट वुड हैव बीन द बेस्ट पॉइंट। हाणे जेको आयो जेको ATF रिलेटेड 3 बिल जेके हुया, 8 मां 3 बिल जेके हुया उहे पास थी विया। उन में 36 माण्हू उते मौजूदु न हुया। ही सभु क्वेश्चन्स आहिनि जेके अवाम जे ज़हन में अचनि थी पियो आहे। मां बि एज़ अ सिटीज़न एंड एज़ अ तज़िया निगार मुंहिंजे ज़हन में बि अचे थो पियो कि डेमोक्रेसी हिकिड़ी सुठी ॻाल्हि आहे, जंहिंमें सुठी अपोज़िशन मिले, सुठी अपोज़िशन मुल्क में थिए त चेक एंड बैलेंस रहे, अवाम लाइ बहितरी आहे। पर जेके पोयां 2 साल आहिनि उन में को एतिरो दमख़म न ॾेखारियो आहे इन्हनि पॉलिटिकल पार्टीज़, पर्टिकुलरली न त पार्लियामेंट में न ई रोडनि रस्तनि ते। त हाणे इन दफ़े छो जो नवाज़ शरीफ़ बिल्कुलु जीअं चवंदा आहिनि न त ही हैज़ बर्न्ड हिज़ बोट्स, हाणे उहो सोचे थो पियो त पाकिस्तान ईंदुसि न। हालांकि बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त बाबा हुनखे अचणु खपे। पंहिंजा उनजा जेके मुस्लिम लीग नवाज़ जा आहिनि, हिकु सां मुंहिंजी जेका ॻाल्हि ॿोल थी आहे उहे बि सोचनि था पिया त उहो अचे। लास्ट टाइम बि नवाज़ शरीफ़ भॼी वियो हितां, हली वियो, माना इहो त न चवणु खपे त भॼी वियो। बहरहाल जेके आवाम थी चवे त भॼी वियो। डॉक्टर साहब इहो ॿुधाइजो त काल जेका APC थी आहे उन खां पोइ हाणे अपोज़िशन लाइ सभ खां वॾो इम्तिहान कहिड़ो हूंदो ऐं हुकूमत लाइ सभ खां वॾी ख़तरे जी ॻाल्हि कहिड़ी हूंदी? अपोज़िशन लाइ त हिकिड़ी टेस्ट केस आहे, हुकूमत लाइ घंटी इहा आहे त ॾिसो 3-3 4-4 वज़ीर वेही जवाब पिया ॾियनि हुनजो। कल्ह जेका 26 पॉइंट्स जी जेके डिक्लेरेशन थी आहे, जेके मौलाना फज़लुर रहमान पढ़ी ॿुधायो आहे, ज़ाहिर आहे उन में जेके ॻाल्हियूं आहिनि हुकूमत लाइ त तशवीशनाक ॻाल्हियूं आहिनि उहे। पर हुकूमत समहाउ मूंखे जेके लॻे थी पई त उन्हनि खे एतिरो कॉन्फिडेंस आहे त जीअं पोयनि 2 सालनि में काफ़ी इहे ॾींदा रहिया धड़का, पर उन्हनि मां खड़तेल न निकितो अपोज़िशन पार्टीज़ मां। त इन दफ़े उहे सोचनि था पिया त बधी सुठी थी वई आहे, शायदि थोरो घणो निकिरी अचनि ॿाहिरि। पर हुकूमत हाणे उहो ज़ाहिर आहे पंहिंजो हिसाब किताब जे हिसाब सां रखंदी। सख़्ती नरमी जेका हूंदी आहे, जेको तरीक़ो पाकिस्तान में हलियो आहे त कीअं सख़्ती कजेसि, त कहिड़े लिहाज़ सां रोकजेसि हिन मामले खे। पर असां उहे तरीक़ूं बि ॾिठियूं आहिनि MRD टाइप, जंहिंमें ज़िया जहिड़े माण्हू कोशिशि करे पंहिंजी बस कई, कुझु न करे सघियो। ओड़ी जेका अपोज़िशन रेजिस्टेंस ॾेई थी सघे, जेको लॻे नथो पियो जे ओड़ी का रेजिस्टेंस ॾे त ॻाल्हि ॿी थी वञे। बाक़ी जेके ॾिसूं असां पोयनि 20-25 सालनि 30 सालनि में जेको हिसाब किताब रहियो आहे त मास मोबिलाइज़ेशन जी ताक़त घटंदी थी वञे सियासी पार्टीज़ जी। खोड़ सारा सबब इहे आहिनि त माण्हुनि खे जेके डिलीवरी ऑफ सर्विस खपंदी या मिलणु खपे हा, उहा न मिली त माण्हुनि जो बि थोरो ट्रस्ट घटियो आहे। पोइ माण्हू पंहिंजे मामलात में अहिड़ो प्रॉब्लम में अची विया आहिनि। पोइ वरी सियासी माहौल खे एतिरो ख़राबु करे छॾियो आहे मुख़्तलिफ़ वजूहात जे करे। उनखे प्रोपेगेंडा चयो, सियासत जे ख़िलाफ़ ॻाल्हियूं चयो, या सियासतदान जा पंहिंजा कुझु सियासतदान उन जा पंहिंजा प्रकार चयो। त इन जे करे पब्लिक मोबिलाइज़ेशन जेका आहे उन में उहो उन लेवल जी त मां नथो सम्झां त पाकिस्तान में ईंदड़ 4-5 सालनि में कोई मोबिलाइज़ेशन थी सघंदी।
ठीक है लाल माली साहब शाह मोहम्मद शाह साहब चयो पियो त हुकूमत धुर मां जेको पहिरियों माण्हू हूंदो उहो शाह मोहम्मद कुरैशी वेंदो। हिकिड़ी ॻाल्हि इहा ॿियो जेके ख़बरूं अचनि पियूं त PTI जे अंदरि जेका धड़ाबंदी आहे उहा हिन APC खां पोइ वाज़े थींदी। छा PTI इन तमामु सूरत हाल में पंहिंजी धड़ाबंदी खे बि महफ़ूज़ रखंदी ऐं अपोज़िशन जे पार्टियुनि जे इतिहाद जेको आहे उहो अगरि मास मूवमेंट हलाए थो पियो त उनखे बि मुंहुं ॾेई सघंदी? पर इहो फाइनल नोट ते इहो चवणु चाहींदुसि अॼु जेको पाकिस्तान जी फ़ौज हिकिड़ो बयानु जारी कयो आहे हुन में उन्हनि चयो आहे त असीं कंहिं बि सियासी एक्टिविटी में न हुयासीं ऐं न हूंदासीं ऐं असांखे हिन मामले में न ॻेलियो वञे। नंबर 1। नंबर 2, पाकिस्तान तहरीक इंसाफ़ में का बि फोट कान्हे। इहो ख़ौफ़ हिननि खे आहे ऐं हिननि जो इहो सिर्फ़ु ख़ौफ़ ई न आहे पीपल्स पार्टी ऐं नवाज़ लीग जो, लेकिन इहो हिकु हक़ीक़त बि आहे जेको माज़ी में कई मरतबा प्रैक्टिकली साबित थियो आहे, ख़ासि तौर ते सेनेट इलेक्शन जी चूंडनि में। अॼु बि नवाज़ लीग जो हिकिड़ो वॾो धुरो इहो सम्झे थो त पीपल्स पार्टी ते कंहिं बि सूरत में एतमाद न करणु घुरिजे। हुननि पहिरीं दोखो ॾिनो आहे, उहो बलूचिस्तान जी हुकूमत किराइण खां वठी सेनेट चेयरमैन जे ख़िलाफ़ अदम एतमाद ताईं। ईंदड़ कुझु ॾींहंनि में तव्हां 2 शयूं ॾिसंदव, 2 या 3 हफ़्ता वधि वधि 4 हफ़्ता अपोज़िशन जहिड़े नमूने कल्ह गॾु थी जीअं हिननि खे गॾु कयो हू इहो बरक़रार इहो सिलसिलो न रही सघंदो ऐं इहो जल्दी पंहिंजो पाण में वरी 10 ग़रीबान हूंदा, हिक ॿिए खे ई घटि वधि ॻाल्हाईंदा ऐं इहो कुझु हफ़्तनि जो मामिलो आहे ऐं इहो डिघो मामिलो न आहे। ईंदड़ ॾींहंनि में नैब या जेके बि इदारा आहिनि नज़र अचे थो छाकाणि त अपोज़िशन जे ख़िलाफ़ ॾिसो नैब CM पंजाब जे ख़िलाफ़ कार्रवाई करे पई, ईअं न आहे त रुॻो अपोज़िशन जे ख़िलाफ़, पर पाकिस्तान तहरीक इंसाफ़ पहिरियां 3 साल हुकूमत रही आहे, ही 3 सालनि खां हुकूमत में आहिनि त हिननि जे ख़िलाफ़ कार्रवायूं वधंदे नज़र अचनि थियूं, नैब सख़्ती कंदे नज़र अचे थो ऐं हिननि खे कुझु बि न आहे वरणो। ही जेके ब्लैकमेलिंग ऐं टैक्टिक्स ऐं पाकिस्तान जी जेका आहे एस्टेब्लिशमेंट खे ब्लैकमेल करण जी कोशिशि कनि था, केॾी महिल सिंध कार्ड ऐं खेॾण जी कोशिशि कनि था त केॾी महिल इहो वोट जो को इज़त जो नारो हणी ऐं वरी भॼी वञनि था, बीमारी जो बहानो बनाए हुतां खां वरी तकरीरूं कनि था ऐं अवाम खे ऐं पंहिंजे कारकुननि खे हर मुश्किल में अकेलो छॾनि था। सो हिननि जो मुस्तक़बिल हाणे नाहे रहियो। ठीक है, वरी मेहरबानी लाल माली साहब, शाह मोहम्मद शाह साहब, डॉक्टर जमील अहमद खान साहब ऐं डॉक्टर शाहिदा रहमानी साहिबा, ॿिन्हिनि चवनि मोज़िज़ महिमाननि असांखे वक़्तु ॾिनो। हिन सां गॾोगॾु अॼु के प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुतो। असद मुमताज़ खे ॾींदा इजाज़त। अला भाई।